अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि वसहबिहि वअज़वाजिहि वऔलादिहि वाल बैतिहि अजमईन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा हक्का तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी आंख में से बुलंद आवाज़ एडो लौड जो साह उड़ गया तो खंगी रही जो डाढ़ी थी बड़े थी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम डायरन जगोड़ जा दोस्त और मुसलमान दार अब नंदन में जो बड़न था बहनों के दमक करे तो दम कराए और दादी के बैठा हुआ नंदन की थोड़ी अक्ल तो दिया अब मोबाइल की लाइट बंद कर जाओ छोटू मोबाइल की लाइट बंद वाजिबुल एहतराम मुझे मोहतरम दोस्तों बुजुर्ग भाई कुरान पाक जी रहमत बरकत वारी महफिल मजलिस है जैमें रब साईं तमां असां गुनाहगारन ते मेहरबानी फरमाए करे हिन पाक जगह ते घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई।
रूह ज़मीन जी महफिल मजलिस खां हिन महफिल मजलिस जो मकाम मथे आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खुतबो जन पिया मन अॼो के हिसाब सां वाइज़ फरमाइनि पिया। हिकिड़ो शख्स आयो जेको माण्हुनि खे परे कंदो परे कंदो परे कंदो अची साईं जी आॾो वेठो अची। ॿियो शख्स आयो कंहिंखे बि परे न कयईं, जाते जगह मिलियसि उते वेही रही। टियों शख्स वेठो न वापसि हली वियो। साईं फरमायो त जेको माण्हुनि खे पासीरो परे परे कंदो अची आॾो वेठो, इहो रब जे रहमत खे जाॻींदो 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 अची करे हिन क़ुरान पाक जे भरिसां वेही रही। अल्लाह जी रहमत भी इन बानड़े के वकोड़े वई। ऐं जेको ॿियो चए त मतां के लत लॻे मतां के तकलीफ़ अचे इन जे करे उतरे ई वेही रहियो हया जे करे, त रब बि फरमायो त मूंखे बि हया थो अचे त मां इन बाने खे ख़ाली कीअं मोटायां। सुभान अल्लाह। टियों जेको वेठो न हलियो वियो, फरमायो त इनखे क़ुरान जे मजलिस जी ज़रूरत न हुई त रब खे बि इन जी ज़रूरत कोन हुई। रब बि चयुसि वञे थो त हलियो वञ, मूंखे मुंहिंजे क़ुरान खे बि तुंहिंजी ज़रूरत बाबा साईं। हे असां नालायक जो रब असां नालायकनि गुनाहगारनि ऐबदारनि जे मथां पर्दो रखी ढक ढके करे वरी बि हिन दिलबर क़ुरान जे महफ़िल मजलिस में चूंडे घुराए थो, इहा उन जी महिरबानी आहे। हिन दिलबर जे कचहरीअ जे लाइक़ु न आहियूं जेतिरा असांजा किरदार ख़राब थी चुका। असांजा जेके किरदार जंहिं जाइ ते असां पहुची चुका आहियूं, हिन दिलबर जे कचहरीअ में अचण जहिड़ा न आहियूं, वेहण जहिड़ा न आहियूं। बस उन जी वरी बि महिरबानी आहे बाजा। हिननि वाइज़नि जलसनि जे ॿुधण जलसन कराइण जो त जेका असांजी ज़िंदगी गुज़री वई उन ते पिशेमान थी सची दिल सां तौबा जे लाइ सोचूं, कब्र वारे घर जे लाइ सोचूं, आख़िरत वारे घर जे लाइ सोचूं। जॾहिं इहा नियत करे ईंदासीं त इंशा अल्लाह अल्लाह बाज बि फरमाईंदो, गुनाह माफ़ बि फरमाईंदो, त अॻिला घर बि असांजा रोशन कर। पर जेकॾहिं जलसन में भी अचूं, वाइज़ भी ॿुधूं, नसीहतूं भी ॿुधूं, आलिम जूं तकरीरूं भी ॿुधूं, पोइ भी जहिड़ा अॻ में किरदार बाद में भी साॻाई किरदार, पोइ चइबो त वाइज़ जे ॿुधण जो फ़ाइदो। अल्लाह से फरमायो व इन कानू मिन क़ब्ल लफी ज़लाल मुबीन। महबूब तोखों अॻ में ये नाफरमान में गतल हा, गुमराहन में गतल हा, तो महबूब के मोकिलियुमि त ये ॾोहन वारी ज़िंदगी छॾे तो महबूब ते कलमो पढ़ी करे कब्र ऐं आख़िरत जी तयारी करे। चओ इंशाअल्लाह असां भी कंदासीं इंशाअल्लाह। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायनि था मुंहिंजे उम्मत जे मथां हिकिड़ो दौर ईंदो। महबूब फरमायो मुंहिंजे उम्मत जे मथां हिकिड़ो दौर ईंदो, नाले जो मुसलमान हूंदो, कम मुसलमाननि वारा न हूंदा। नाले जो पर कम हुजे भी मुसलमान। कॾहिं काठीअ जे आॾो झुकियो पियो आहे, कॾहिं पत्थर जे आॾो झुकियो पियो आहे।
कदे वण जे आडो झुको पियो आहे कदे कहिड़ी शइ जे आडो झुको पियो आहे मुस्लमान हुनखे चइबो आहे जेको रब खां सवाइ ॿियो कंहिंजे आडो न झुके मुस्लमान छा खे चइबो जेको रब खां सवाइ ये त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में माण्हू नांग खे बि सजदो कंदा नांग के भी सजदो पाकन विष्णु के भी सजदो पाकन चवंदा इहो भी रब आहे छो त इन में ज़हर मारण वारी आहे न हवा हे भी माण्हू आहे न अलाह शायद अलाह बि मुंहिंजे निड़ीअ में फ़र्क़ु आहे अलाह लौट फ़र्क़ु ओ मुसलमानो अल्लाह जो वासो अथव अल्लाह जो वासो अथव वाज़न ते अचो मोटो त पंहिंजे दिल जो ठाव साफ़ कयूं वञूं ये जेको असांजे दिल वारो थाव कटिजी वियो आहे ख़राब थी वियो आहे न जॾहिं मोटो त इहो दिल वारो साफ़ थाव यार दुनिया में लस्सीअ जो थाव ॿियो हूंदो आहे खीर वारे थाव में लस्सी न विझंदो आहे छो जेकॾहिं खीर वारे थाव में लस्सी पवंदी त खीर फिटी वेंदो पोइ जेकॾहिं उहे थाव मटियल थी त हिन वारो बि थाव त साफ़ कर न आवाज़ हिन वारो थाव जेकॾहिं हिन थाव में शिरक आहे कुफर आहे हसद आहे तकबर आहे कूड़ आहे अबे अम्मा जी ना फरमानी आहे न्याणे जे विहारण वारो गुनाह आहे ॿाहिरनि सां ज़ुल्म करण वारो गुनाह आहे बेअदबी आहे रुश्वत आहे व्याज आहे शराब आहे पोइ इन थाव में क़ुरान कीअं ईंदो हे जो थाव भरियो पियो आहे लिखियो पियो आहे अल्लाह जा घर एक मस्जिद थी ॿियो मोमिन जी दिल थी मोमिन जी दिल भी छाए कल्बुल मोमिन बैतुल्लाह मोमिन जी दिल भी अल्लाह जो घर थी तो पंहिंजे घर के मेरो रखण पंहिंजे घर के जेकॾहिं मेरो नथो रखण चाहे पोइ अल्लाह जे घर के तूं कटी वेठो अॼु वाइदो कयो त दिल वारो थाव साफ़ कबो मोमिन उनखे न चइबो आहे जेको ग़रीबनि सां ईज़ आहे मोमिन उनखे न चइबो जेको पाड़े वारनि सां भलो न हले होॾे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जेको पाण ढो करे सुम्हे पाड़े वारो बुख ते हुजे फरमाईंदा यो मोमिनो थी नथो सघे पाण ॿारनि बच्चनि समेत ढो करे सुम्हे ऐं उन जा पाड़ेसरी बचड़ा बुख ते सुम्हनि फरमायो त इहो मोमिन तूं कॾहिं सोचो थी त मां मोटर साइकिल भरियूं थो अचां फ्रूट जी कॾहिं सोचो थी मां मोटर साइकिल फ्रूट जी भरियूं थो अचां सौदे सामान जी भरियूं थो अचां मुझे पाड़े में केतरा यतीम रहन था मिस्कीन रहन था गरीब रहन था तुझा बच्चा खाइन हो सिकन यार पो तुझो ईमान काथे आ अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जिंदगी मुबारक ते नजर तकर सीरत मुबारक ते नजर तकर अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वारो वाक़ियो मां वाइज़न में ॿुधाईंदो रहंदो टे ॾींहं गुज़री विया साईं वात मुबारक ते को न चखिया घणा ॾींहं टे ॾींहं न कुझु खाइण जे लाइ न कुझु पीअण जे लाइ ने त महबूब मुस्तफा जो घर वारियूं जो साईं जे हाल ते हलन पियो अॼो को दौर यो चलो दौड़ मो तू 10 मिनट सोदो त लेट सां वठी आ तू पाण वधीक समझे थो
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो शाम जे टेम ते आया माशा रज़ी अल्लाह ताला ना साईं जे आडो भुगल गोश्त ठाए रखियो साईं भुगल गोश्त दिसी करे फरमांदा ओ आशा चवे थी जी मुंजा का फरमांदा बियो थाव भी खणिया पानी भी भरिया गियो वगैरह सामान भी बियो खणिया बीबी आशा सोचे थी साईं अलाए छाजे करे ये तकलीफ ता कन बीबी आशा साण चवे थी मां खणी आया पानी भी भरे आया महबूब वो बोल न वडे थान में विझी करे वो पानी विझी करे गियो वगैरह विझी करे ताज़ो वरी बोल बियो तैयार कयो ओ तो भुगल हो पर वर जाई वडो बाटो तैयार फरमांदा ओ मुंजी आशा अर्ज करे थी जी मुंजा का फरमांदा आशा हाने हे बोड़ पाड़े वारन दे पचाए तो रस न पचे बूटी न होजे त भला रस त कुछ न कुछ पचंदी को गिरह बोड़े त खाइंदो फरमांदा जेस्तनी मुझे पाड़े वारा गरीब मिस्कीन न खाइन हां मां मोहम्मद गिरह भी न खाऊं शादा फरमांदा जेस्तनी मां मोहम्मद करीम दे पाड़े वारा मिस्कीन गरीब हिन बोल बोल खाए ना मां मोहम्मद गिरह भरे न खावा अब असा भी त उन्हीं महबूब जा उम्मती असा पान ढवते हुंदा से ओगरायु दींदा से ओड़े पाड़े में यतीम मिस्कीन गरीब प्या मरना मुसलमान के परवाही ना है पर सदाईंदो पान के मुसलमान मां यार ये भी गाल ॾिठी आहे अमीरन जे दरवाज़न ते सुबुह जो रात वारा ताम पया उछलींदई भला चांवर बोड़ उहे ज़ियान पया थींदा कुतन जे लाइ पया उछलींदा पर कंहिं गरीब जे दरवाज़े ते गरम करे न पचाईंदा ना बाबा साईं इन्हनि वाइज़नि जे ॿुधण जो मक़सदु इहो आहे असां पाण खे हक़ीक़ी मुस्लमान बणायूं यार ज़बानी मुसलमान सॾाइणो सवलो आहे पर मुसलमान वारा कम करण ॾुखिया थी पर जेकॾहिं हिन दिल में रब जो ख़ौफ़ आहे न पोइ सॼो कमु सवलो अल्लाहु अकबर पहिरियों कमु तोखे मूंखे कहिड़ो करिणो आहे न पर पहिरें ते तोखे मूंखे कमु करिणो आहे अक़ीदो तौहीद वारो अकीदो शामिल केला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अकीद सब कम रब वट कबूल पवंदई पर अकीदो तौहीद जो न थई त पोइ कोई भी नेकी वारो कम कबूल हो ये त अबू जेल वारा हाजिन के भी पानी पियारींदा ये त अबू जेल वारा काबतुल्लाह जी खिदमत कंदा सफाइयूं कंदा माण्हुनि खे खाधो पीतो पहुचाईंदा काबतुल्लाह जी खिदमत यार वॾी ॻाल्हि हुई पर उहा खिदमत कम जी न निकिती छो त अक़ीदो तौहीद वारो कोन हो अॼु हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत पढ़नि तारीख़ उम्मत मुस्लिम हिकिड़ो किताब आहे हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो असांजी शिरक वारी ज़िंदगी ॾाढी अजीब सफ़र ते निकितुमि हे मुशरिक जो हवाल थो ॾियां तवज्जो कर यार जीअं ॻाल्हि सम्झ में अचे चइबो सफ़र सां गॾु पंहिंजो महबूब बि खयुमि जेको खीसे में रखियुमि हे शहन फुटन जो रब वरी इंच जेतिरो अब जेको खीसे में ईंदो इहो बुत केतिरो हूंदो
अकुल इहो भी न पो मने त जेको खीसे में तो लिकाए रखा इहो मुंहिंजो महबूद कीअं थींदो। हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो खीसे में मूंखे पंहिंजो रब साणो। रास्ते में जंग में मूंखे ॾाढी उन लॻी रब आॾो कढी करे खीसे वारो महबूद आॾो कढी करे सजदो कयो मां चयो मां ॾाढी उन लॻी आहे प्यास लॻी आहे मूंखे पाणी पियार मूंखे पाणी पियार। मन को माण्हू नज़र अचे उनखे इलाज कयां त पाणी पियार। जॾहिं में रब जे आॾो पंहिंजे आॾो झुके थो त पोइ माण्हू छो थो ॻोल्हे। चवे थो मां जीअं जो मोटी आहे। हज़रत अबू ज़र गफ़ारी पंहिंजे पीरी ज़िंदगीअ जो मिसाल थो ॿुधावई। चवे थो मां जीअं जो मोटी आहे त वारो महबूद पाणीअ में तर लॻो पियो हो। ॾिठुमि त हिकिड़ो आलू पियो आहे चवे वाह रब मां मरां थो उन ते तूं तड़ थो करे छा थो चवे मां पंहिंजे रब महबूद खे चवे मां उन थो मरां तूं वरी तड़ करे थो। चवे तो मां पंहिंजे दिल में ख्याल कयो में लिकी बिहां ॾिसां त सही त मूं वारो रब पाणी आणाए काॾो थो। अब इएं बि त धिको ॼाणाईंदो आहे। चवे तो जीअं जो लिकी बीच में नज़र जो हिकिड़ो भोलो बांदर आयो मथों पेशाब कयईं। जेके मां सजदो पो कयां रब पो सम्झां उनजे मथों जो बांदर भोले पेशाब कयो चोमास गंज थी वियो। पाण खे तूं मुट को नथो बचाए त मुंहिंजी तूं पुॼाईंदे। अल्लाह अकबर करे कलाम जो तोखे मूंखे पहिरियों सबक आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। खाराइण वारो केरो अल्लाह भी हो रहा था जो भला केड़ा माण्हू खाराइण वारो केरो अल्लाह ते हथ मथे खाराइण वारो केरो पियारण वारो केरो नफ़े नुक़सान जो मालिक केरो हाजत रवा केरो मुश्किल कुशा केरो आलिमुल ग़ैब कुछ जान वारो केरो औलाद ॾियण वारो केरो हर जाइ ते तो साम्हूं सां गॾु हाज़िर नाज़िर केरो यही तो तौहीद आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमण सां तोखे मूंखे तौहीद जा सबक ॾेई विया। महबूब साईं जी दाई थी फरमाए आका साईं जी दाई थी फरमाए मां महबूब साईं खे जीअं जो सुमारियो नज़र जो कया महबूब सुता को नज़ारे रब जे आॾो सजदे में हलिया विया। कंहिंजो सजदो कयूं कंहिंजो महबूब खां मथे का हिन धरतीअ ते ज़ात आहे पर उन महबूब बि छा चयो त सजदे जे लाइक़ दाई साईं थी फरमाए मां कनु लॻायो साईं जन कुझु मां जो नड़े जमंदड़ ॿार जे ज़बान जा जेके लफ़्ज़ ॿुधां त सयूं सजदे में न अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सजदे में पर ज़बान मुबारक ते लफ़्ज़ कहिड़ा सुभान रब्बियल आला शादा जवन सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मूंखे जमण सां समझाया सजदे जे लाइक़ मुंहिंजो रब आहे वो पाक भी आहे तो वो बुलंद भी आहे। अम्मा हलीमा साईं थी फरमाए मां महबूब साईं खे जॾहिं पंहिंजे कबीले बनी साद खणी वियुमि
रात जो दिसा मुझे बजरे मोहम्मद करीम जी नजर आसमान में अशद आंगुर मथे ताजा वाक़या लफ्ज़ केड़ा सुबूल कुद्दूस रब्बुना व रब्बुल मलाइका और रब तू पाक तू बेअयब हाय हाय नामतुल उयून ला ताखुजु सिनतु वला नौम असांखे त निंड तो कराए पर तू गखा बे पाक तो जमण साईं महबूब साईं तो असांखे इहा तौहीद जो सबक सजदे जे लाइक़ हिक रब जी ज़ात सेखारे विया। हिकड़ी ॻाल्हि ॿुधायो रबिउल अव्वल सुभाणे परीहं शुरू थियण वारो आहे न। रबिउल अव्वल में साईं जी विलादत भी आहे त साईं खे रिसालत भी जेका मिली आहे रबिउल अव्वल जे महीने में। साईं जेको मक्को पाक छॾे जेको मदीने पाक दाख़िल थिया हिजरत में उहो महीनो भी रबिउल अव्वल। वरी साईं जी रहलत भी रबिउल अव्वल में। साईं जी रहलत भी वो तवां असांखे मुसलमान छड़ो साईं जी विलादत ॿुधाईंदा आहिनि सीरत रिसालत साईं जी ॻाल्हि है। छो त सीरत ऐं रिसालत जो ॿुधाए बि त पोइ त वरी माण्हू नाराज़ थींदा न। छो त सीरत ऐं रिसालत में व्याज खां बि मना थियल आहे, हराम खां बि मना थियल आहे, रुश्वत खां बि मना थियल, अबे अम्मा जे नाफरमानीअ खां बि मना थियल आहे, न्याणियुनि जे विहार खां बि मना थियल आहे, भेनरुनि जे हक़ ॾियण जी ॻाल्हि आहे, ग़रीबनि मिस्कीननि सां मदद करण जी ॻाल्हि आहे। या ॻाल्हि ॿुधाए बि त माण्हू कावड़ जी वेंदा असां चवंदा आहियूं माण्हू कावड़ न कनि छड़ो माण्हू वाह वाह कनि। माण्हू वाह वाह कनि बसि नबी साईं जी छड़ो नबी साईं जी ॿी काई जे बयान। अब हिकिड़ो मां मिसाल ॾियां आलम सगुरा मिसाल ॾींदा ये पोयों छा ठहियल आहे अवा छा ठहियल आहे वाणियो बि चवंदो मस्जिद यहूदी भी चवंदो ईसाई भी चवंदो मस्जिद जे हुजण में त कंहिंजो इख्तिलाफ हो। हाणे वेठा दलील ॾियूं त हीअ मस्जिद आहे मस्जिद आहे मस्जिद आहे न इन ते इख्तिलाफ न आहे। बाक़ी ॿुधाइबो त मस्जिद जो मक़ाम छा आहे, मस्जिद जी फज़ीलत छा आहे, मस्जिद जो अदब छा आहे, मस्जिद में अचण वेहण जे लाइ हुकुम छा आहे, बयान इहो कबो। विलादत ते त कंहिंजो बि इनकार न आहे। यहूदी भी चवे थो नबी साईं आयो आहे ॼाओ आहे, नसारो भी चवे थो पर उन जो जहिड़ो सीरत ते हो सीरत बयान कबी त पोइ शिरक जूं बि पाड़ू चक्कर इन में अब समझो था। अल्लाह अकबर अर्द पोक्यो वाइदो कयो त पको मुवाइदो थीबो। पको मुवाइदो आहे त पोइ बेड़ा पार थी पर जेकॾहिं मुवाइदो न आहे न बाबा अल्लाह अकबर मां शॉर्टकट में तव्हांखे थोड़ा कम तो ॿुधायां तफ़सील ॾे नथो वञो। अब तो ही तो समझ में अची वई न। ये पेशानी जे ॾिनी आहे झुकाए बि उन वटि ॿिए कंहिं वटि जेकॾहिं ॿिए वटि झुकी त पोइ इहो मुवाहिदो हा साईं। अल्लाह अकबर रब करीम तोखे मूंखे सबक ॾिना कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बरोच आलम भी खोड़ बैठा हुआ बलोच भी बैठा हुआ नी वडन बुधो होंदो हर साईं अब्दुल्ला साईं चांडियो रहमतुल्लाह अलैह। अब वडन बुधो हर साईं अब्दुल्ला चांडे रहमतुल्लाह अलैह जा लफ्ज़ मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। दिल थी चवे उहे तव्हांखे ॿुधायूं वञा कलामुल्लाह जो तर्जुमो या तफ़सीर कीअं पोइ करे। साईं चांडियो साहब रहमतुल्लाह अलैह पोइ फरमाए
कुरान पाक में लिखियो पियो आहे वयगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब कुरान में चवा त सभई ॾोह माफ़ कंदो। छा में लिखियल आहे? सभई। पर वज़ाहत हीअं कई इन अल्लाह ला यगफिरु अन युशरक बि। फरमाए हिकिड़ो ॾोह अहिड़ो अथई जेको माफ़ी न मिलंदई। उहो कहिड़ो? अन युशरक बि। रब तो फरमाए जेकॾहिं मूंसां शिरक कयई त उनजी माफ़ी कोन अथई। शिरक जी माफ़ी, बाक़ी समूरनि ॾोहनि जी माफ़ी। साईं चांडे साहब रहमतुल्लाह अलैह जो मक़सद तो ॿुधायां, उन जा लफ़्ज़ तो ॿुधायां। रब जो चयो ॿिया गुनाह माफ़ थी, शिरक माफ़ न थई। चांडे साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो पाण में शोरा विड़ी पिया कंहिं ॻाल्हि ते। छोकिरो हिन खे हिक ॿिए खे धकाया। अब पो वडो जो फोन करे छोकरा विड़ी पिया। वडो फोन करे अब नंढन ॿारनि कया 12 नी बेली हाणे मुंडे ॾिस जाए बेली तो के मां तो फोन कया पो छा चंदो अब हाणे तू वडो आ फोन कई थी त ॻाल्हि ख़तम। बस ॼण त किसो हुयो ई कोन। को अहिड़ो ॾोह जेको फोन ते माफ़ी मिलंदी, वरी को अहिड़ो ॾोह जेकॾहिं धक वधीक लॻी वियो आहे त हलियो अचिबो। उमर भाई छोरे के धक्को सर्फ लगी वियो आहे अस्पताल पाताल अदारे अॻिते न वधिजाए। बेली हाणे मां आयो आहियां। बेली हाणे मां तॾहिं ते लड़ी आयो आहियां। छा चवंदो हवा ख़ैर आहे बसि अलाह हयाती ॾे तूं आहीं लड़ी त हिसाब हवा माफ़ी मिली न। पर जेकॾहिं को छोकिरो कंहिंजे इज़त में हथ विझे, नंग में हथ विझे त माफ़ी मिलंदी? ॻाल्हि सम्झ अचे थी? जहिड़े जी माफ़ी मिली वई, ज़मीन जे कब्ज़े जी भी माफ़ी मिली वेंदी आहे, खून जी भी माफ़ी मिली वेंदी आहे। पर जेकॾहिं इज़त में कंहिंजे में हथ विझे त उहा माफ़ी। चालीह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो तौहीद भी अल्लाह जी इज़त आहे। कंहिंजी इज़त आहे? तौहीद भी अल्लाह चवई थो तौहीद मुंहिंजी इज़त आहे। जेकॾहिं मुंहिंजे इज़त में हथ विधई त माफ़ी कोन अथई। जे तुंहिंजे इज़त में को हथ थो विझे त उनखे माफ़ी नथो ॾे। पोइ तौहीद मुंहिंजी इज़त आहे, उन में हथ विधई त माफ़ी। बाक़ी ॿिया ॾोह माफ़ थींदई। वाइदो कर मरण घड़ीअ ताईं रब जे ज़ात सां कंहिंखे शरीक न बणाइबो। न त यहूदनि वटि ॿ रब ॿियो अल्लाह। ईसाइनि वटि वरी 3 रब हुया। मके जे मुशरिकनि वटि 360 रब। मके जे मुशरिकनि वटि 300। ऐं वरी के बुत परस्त हा, के मजूसी हा, बाय परस्त हा। पर महबूब समूरन को हटाए करे चयो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। समूरन के छॾे करे हिक रब जे आॾो झुकंदा कयो तो इंशाअल्लाह अक़ीदो तौहीद वारो। नंबर 2 ते तौहीद खां बाद में 5 वक्त नमाज जी पाबंदी कयो। अब तव्हां असां हिकिड़ी शइ ते नज़र कयो त असांजे घरनि में निमाज़ रही आहे। जेकॾहिं बिल फर्ज़ हाणे ऐलान कयूं त निमाज़ थींदी मानी थींदी पोइ जलसो हलंदो। निमाज़ जे टाइम ते अक्सर ॾिसंदो वाटर ते बीठा हूंदा। अब हक़ीक़त आहे तो मां चवंदो त जलसे में अचण वारा भी निमाज़ न पढ़नि त ॿियो केरु पढ़ंदो? होटल वारा थी हाँ बाबा से जेको सीढ़ी जी कुरान ॿुधण अचे उन जा त लटा पाक हुजनि उहो त पढ़े न। असां मो निमाज़ हली वई वाइदे जो मक़सद इहो हूंदो थी असां मर्दनि मो भी निमाज़ हली वई, घरनि मो भी निमाज़ हली वई, पोइ बरकत काथे पवंदई? निमाज़ में बरकत या, निमाज़ में रहमत या, निमाज़ में सुकून। यार लिखियो पियो किताबनि में जेकॾहिं कंहिं ॻोठड़े में 40 घर कंहिं ॻोठ में 40 घर 39 घर निमाज़ी हिकिड़ो
घर बेनमाज़िया लिखियो पियो आहे हिकिड़े घर जो निभाग 39 घरनि ते छांइ जी वेंदो आहे 40 घर ने 39 निमाज़ी ने हिकिड़ो बेनमाज़िया हिकिड़े घर जो निभाग समूरनि ते हवा हाणे कम उबतो आहे न जेकॾहिं 40 घर आहिनि त उन में 39 हाणे बेनमाज़ी आहिनि हिकिड़े घर में बि बस कुराड़ो ऐं कुराड़ी पढ़ंदा जवाननि ते निमाज़ फर्ज़ हेरे कलामुल्लाह ते नज़र कर कलामुल्लाह ते नज़र कर लाबिसीन फीहा अहकाबा लिखियो पियो छॾण जे करे अहकाब बंदे तफ़सीर ते नज़र कंदे हिकिड़े फ़र्ज़ ॼाणी वाणी छॾण जे करे 80 साल जी टुॿी हणाई वेंदी घणी जहन्नम में 80 साल किन लिखियो आहे 80,000 साल बाबा 80,000 साल त वॾो 80 साल त वॾो 80 महीना त वॾा 80 हफ़्ता त वॾा 80 कलाक त वॾा 80 मिंट त वॾा जहन्नम जे 80 सेकंड जी टुॿी बि ॾुखी आहे हा साईं निमाज़ जो टाइम थी वियो ओता कमो न थियो होटल तो न थियो यारनि खे न छॾई निमाज़ हली वई पर यार खे परवाह न थी पुतवारी मुसलमानी काथे बिठिया लिखियो पियो आहे इस्लाम ऐं कुफ्र जे विच ते फ़र्क़ करण वारी शइ निमाज़ मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द कफर औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जे निमाज़ जानी वाणी छॾियो न कुफ्र वारो कम कयो छो त काफिर भी सजदो न करे मुसलमान भी सजदो न करे काफिर भी मस्जिद न अचे मुसलमान भी न अचे यार चइबो त फ़र्क़ कोई कोन्हे को ऐं ॿुधो लिखियो पियो आहे त क़यामत वारे ॾियारे न जॾहिं रब समूह खे हुकुम कंदो उसजुदूली मां रब खे सजदो कयो दुनिया में कीअं सजदो कंदा पोइ निमाज़ी सभु सजदे में किरी पवंदा बेनिमाज़ी सजदो न करे सघंदा हिकिड़ी लकड़ी लोह वांगुरु थी वेंदी जेका हिन खे हेठि झुकण न ॾींदी हुकुम थींदो जिन सजदो न कयो आहे उनखे वञी गहले जहन्नम में विझाइजो बाबा उते जो ऐब ज़ाहिर थी पवे केॾो ॾुखियो इते छा चवंदा त लख भरे जाम पर मुंहिंजे ऐब जी कंहिंखे ख़बर न पवे ॻोठ में ख़बर न पवे दोस्त नाबाबा खे ख़बर न पवे कहिड़ो कंदु खणी घुमा जाते अरबे खरबे ख़ल्क़ हुजे उते सजदो न करे सघे केॾो ऐब ज़ाहिर थी पवंदो उते छा चवां फला सद्दक वला सल्ला वला कल्लब वतवल्ला सुम्मा ज़ाब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला रब फरमाए मुझे सदके सदो न कई मुझे नमाज न पढ़ी आकड़ करे घर हलियो वे 4 दफ़ा चे तबाही करे छॾई तबाही करे छॾई तबाही करे छॾई तबाही करे छॾई जे तबाही जे लाइ रब 4 दफ़ा चवई थो पर असांखे यार परवाह ई न आहे मां हिकु किताब में पढ़ियो त जेकॾहिं तूं निमाज़ न पढ़ी मतां ख़ुशि तूं निमाज़ न पढ़ी मतां ख़ुशि थिए तू नमाज न पढ़ी मता खुश थे चंगो थियो टाइम गुजरियो न लिखियल हुयो त पो सोच त केड़ो गुनाह थियो जी तो तोखे जो पांजे दर ते अचन न ॾिनई तू गुनाह कयो केड़ो जो दर ते न अचन ने अवा गोठ जो दस्तूर बाबा फलाणो माण्हू मुझे तडे ते न चयो सही न इन में हिसाब किताब आयो हेड़ो आयो हेड़ो आ ओ रब जो अरम राहिम थी करे चवई तो तडे ते न अच मना त एड़ो कम त को आहे न ओ मुझा सोना वादो कर मां निमाज़ी थींदम अल कबायर अरबी जो किताबान में लिखियो पियो अल्लामा ज़ाबी रहमतुल्लाह अलैह इमाम ज़ाबी रहमतुल्लाह अलैह लिखियो
बादशाह वटि हिकिड़ो नौजवान रोईंदो आयो। बादशाह पुछादो करेस, लंबो वाक़ियो आहे, मां तफ़सील में नथो वञा। पुछादो करेस छो थो रोए? चए थो साईं राति जे टेम ते मुंहिंजो हे गुनाह जो कमु आहे, मां बुर्दनि जा कफन लाहे करे मां विकिणंदो आहियां। साईं जेकॾहिं को ताज़ो मुर्दो फोत थी वेंदो आहे पोइ राति जो कब्रिस्तान में घुमंदो आहे, पोइ ताज़ो मुर्दो मां खोटे कफन लाहे करे पोइ विकिणंदो आहे। ईअं सफ़र गुज़र थींदो। पर चए थो साईं राति जेको मां मंज़र ॾिठो आहे न, बसि मां उन खां पोइ चवां थो त इहो कमु बि छॾियो। पुछादो करेस पंजनि शहनि क़ब्रुनि जो ज़िक्र थियल आहे, मां छड़ो तव्हांखे हिकिड़ी क़ब्र जो ज़िक्र थो ॿुधायां। चवे थो जीअं जो क़ब्र खोटी माज़ क़ब्र मां बाहि जा औलाद निकिता, ख़रजत नार मिनो क़ब्र मां बाहि जा औलाद निकिता। क़ब्र मां बाहि जा औलाद ॾिसी करे मां जल्दी क़ब्र बंदि कईमांसि। आवाज़ पोइ अचे, पुछा छो नथो करे, छो मां साड़ियांसि थो? ये भी आवाज़ आयो, पुछा त कर मां क़ब्र में बाहि छो ॾिनी अथमांसि? अरे मां त अहिड़ी हालत ॾिसी करे मूंखे त लिङनि में साह ई न बचियो। वरी ख़ुदि खे बि आवाज़ आयो, इन्नहू कान तारिकु सलात, इहो बेनमाज़ियो अहिड़ो इनके हुस्न ॾिनो में हेड़ो जिस्म ॾिनो मांसि, मूं ॾाढो न झुको साड़ियांसि न त ॿियो छा कयांसि। ओ मुंहिंजा बाबा साईं, ओ मुंहिंजा बाबा साईं, यार सोचण जे लाइ अमल करण जे लाइ जलसा हूंदा थी। मां त ईअं चवंदो आहियां जेको जलसे ते अचे थो मोटे त निमाज़ी थी वञे। जे अखियुनि सां मां ॾिसी आयुमि क़ब्र में छड़ो बाहि बाहि। बाबा मां तोखां थो पुछां क्या दुनिया वारे तीलीअ जी बाहि सहणो कंहिंजे वस में आहे? जेके दुनिया वारी तीली आहे, सिगरेट जो थोरो ॾंभु ईंदो आहे त हमरा खां दाह निकिरी वेंदी आहे। बाबा साईं क़ब्र वारी बाहि ॾुखी आहे, जहन्नम वारी बाहि। वाइदो कयो त पाण बि निमाज़ी थींदासीं, बचनि ॿारनि खे बि निमाज़ी बणाईंदासीं। यार घरनि में एको ॿधी हलियो वियो, हे फटो फसाद छाजो आहे? कंहिंजो कंहिंखे मुंहुं नथो वणे, बेबरकती छाजी आहे? न को निमाज़ आहे घरनि में, न को क़ुरान आहे। अॻे वॾियूं घरनि में सवेर उथी करे अब पंहिंजे ॿाराड़ीअ में सवेर उथी करे ॾुध झुॻींदियूं हो, बसि पोइ ला इलाहा इल्लल्लाह बि हलंदो हो, अलाह जो ज़िक्र बि पियो हलंदो हो, ॾुध बि झुॻिबो हो, पोइ उन मां मखण जा बि सेर निकिरंदा। सवेर उथण सां घर में ला इलाहा इल्लल्लाह। वॾा वरी सुबुह जे निमाज़ अॻ में मस्जिद में ईंदा, जेसिताईं सुबुह जी निमाज़ थिए तेसिताईं 2-3 सिपारा पढ़ी वेंदा। वॾा क़ुरान हूंदा, वॾा 2-3 सिपारा पढ़ी वेंदा। हा, वॾे जे ज़बान ते बि अल्लाह जो नालो क़ुरान निमाज़, वॾीअ जे ज़बान ते बि अल्लाह जो नालो निमाज़ क़ुरान ज़िक्र हुयो त बरकत बि हुई, शनास बि, दीद बि, लज बि, हया बि हुयो। नाणे अल्लाह जो नालो हलियो वियो त शइ रही बि कुझु कोन्हे। तो इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं। टियों कम मां तव्हांखे अर्ज़ु कयूं थो वञा, ओ मुस्लमानो तवज्जो कयो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। टियों कम वल अशीदारी वारनि खे मां अर्ज़ु कंदुमि, पोइ वरी नौजवाननि खे मां अर्ज़ु कंदुमि। अशीदारी वारनि खे अर्ज़ु हे कंदुमि, अल्लाह जो वासो अथव यार, लज शनास न रही आहे, न्याणियुनि जे विहार जो टाइम कोन्हे को। पहले तो ईद ते अर्ज़ रखियो मां, ॿियो निमाज़ ते, टियों छा जो बाबा? न्याणियूं न विहारियो, न्याणियूं न विहारियो, न्याणियूं न विहारियो। यार अॻे लज वारो दौर हो, पोइ बि महबूब मुस्तफा करीम हुकुम फरमायो, न्याणियूं पढ़ायो, न्याणियूं पढ़ायो। अॼु यार नज़र था कयूं हर चौक ते शिता कुत्ता बीठा। तव्हां पढ़ियो हूंदो अगले हफ़्ते अखबार में भी आयो, नेट फेसबुक ते भी आयो, पंजाब में सगे भा सगी भेण सां शादी कई, शादी थी आ, पावतियूं थी वने,
घोट कुंवार पढ़िया ने या इन अल्लाह जे कुरान से बगावत न हां बाबा या ने रब जे कुरान से बगावत न अल्लाह बाबा सही जडे सगो भाव सगी भेड़ से शादी करे ऐ उम्मत चुप करे त पो खुदा जा अजाब ईंदा बुधी छो खुदा जा अजाब जडे भाव पंजे भेड़ मो न तो मुड़े अबो पंजे न्याणीअ मो न तो मुड़े पुट पंजे मां मो न तो मुड़े एड़ो बेहयाई वारो टेम बुधा पो न्याणी कीअं विहार जे हां बाबा सही लफ्ज़ दुखिया आहे पर चऊं था मन के एक मुसलमान जे दिल में गाल वेजी वई न त अल्हम्दुलिल्लाह सौदो सस्तो मां हिकिड़े ॻोठ में वयुमि वाइज़ ते मूंखे ॿुधायो त सही जंहिं ॻोठ में वाइज़ ते आया हो हिते घटि में घटि 70-80 न्याणी वेठी आहे पीउ मां पढ़ाए नथा मां जो हक़ सचो चइबो भला ने को कावड़ करे तो उनजी मर्ज़ी आहे अम्मा फातिमा को वधीक त कंहिंजूं न्याणियूं कोन्हनि न मिठड़े अलीअ जे बचण को वधीक त कंहिंजूं न्याणियूं कोन्हनि मां के भी अल्लाह सही हक़ सचो चवरायो मां भी खोले हक़ सचो चयो मान माण्हू कावड़िया भी सही अब माण्हू कावड़िया भी सही पर अल्हम्दुलिल्लाह नतीजो इहो निकतो अगर बुधायो जैसे इन्होंने 2 महीनन में तकरीबन 37 न्याणे जी शादी थी हुई है माजो अल्हम्दुलिल्लाह माजो जो द महबूब मुस्तफा करीम संजी अतीसा अलकाओ मिन सुन्नती फमन रगिबन सुन्नती फलैस मिन्नी फरमाइंदा निकाओ मां मोहम्मद जी सुन्नत या जेको मुझे सुन्नत का मुंह मोड़ींदो मुझो नाए निकाह थियो मना मिठे मोहम्मद जो उम्मती थियो ना ओ मुसलमानो महर जाए ते वाइज़ में अर्ज़ कंदो आ न्याणियूं पढ़ायो यार बेहयाई जी इंतिहा थी वई आ अल्लाह ॼाणे थो मुसलमान कंदो खणण जहिड़ो न रहियो आ अल्लाह जाने मुसलमान ऐं लिखियो पियो आहे किताबनि में लफ्ज़ नज़र कजे लिखियो पियो आहे किताबनि में जे नौजवान न्याणीअ जो हया वजे करे कंदो हेठि हूंदो आहे त हुनजे भाइरनि जो कंदो मथे हूंदो आहे ॻाल्हि सम्झियो जंहिंजे नौजवान न्याणीअ जो हया वजे करे कंदो हेठि हूंदो त हुनजो भाउ भले कंदो मथे करे घुमे पर जंहिं न्याणीअ जो बेहयाई जे करे कंदो मथे हुजे त उनजो भाउ कंदो मथे करे न घुमे ऐं सभई समझदार लिखियल पढ़ियल वेठा हो तजुर्बेकार वेठा हो अब जेकॾहिं पुट खां ग़लती थी वेंदी आहे त पोइ बि एॾो पीउ माउ ते असर न पवंदो आहे पोइ बि पीउ कंदो मथे करे घुमंदो आहे पर जेकॾहिं रब न करे न्याणीअ खां ग़लती थी वञे त अल्लाह सही शल रब करे रब करीम शल बाज करे जो त हे दिल पर सजणवा अवा कुरान पाक सजण जे मोकलियो वो भी सजणवा जे मतो नाज़िल थे वो महबूब भी ओ इन कुरान पाक में छा चयो थे त न्याणी औरत अकेली हुंदी आ त शैतान जेड़े बगड़ जे कब्जे में हुंदी आ औरत जडे निकरे त उन सा या पंजो पुट होजे या भाउ होजे या मुड़स होजे जेकरे न हुंदो त यो मता शैतान बगड़ जे चंबे में अब यो सजरन चयो आ न उन ते मां छड़ो एकड़ो मिसाल ॾियां जीअं ॻाल्हि सम्झ में अची वञे बाबा सही लाहौर जे धरती वारो वडे रोड वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे हाँ बाबा सही वडो रोड आ रात जो 2-2:30 बजे जो टाइम आ माई वेचारी सा नड़ा बबार अलाए 3 बार न मुर्सवा तो कुत्तन के चक हण जो मौको मिली वियो न हां पर जेकरे हिन कुरान जे गालिन ते हलऊं त चो इंशाअल्लाह कुत्तन के चकन जो मौको
वाइदो क्यों इंशाअल्लाह न्याणियों पढ़ाईंदासे कोशिश ॾाढे वरो मावा खे तवर्ज़ रखी वञा त न्याणियुनि जा ॿार लायो विहांवन में जलसा थींदा न पोइ मां पुटनि वारनि खां वधीक न्याणियुनि वारनि खे मुबारक ॾींदो आहियां पुट जो ॿार लही पवंदो पर न्याणीअ जो ॿार जेको लथो हयातीअ में त उहो रब जा डबल शुक्र नौजवाननि खे बि हिन जाइ ते वरी मां ॿियो अर्ज़ु कयूं वेंदो असांजे नौजवाननि खे न चाचे जी धीउ वणंदी न मामे जी धीउ वणंदी न मासीअ जी धीउ वणंदी न पुफीअ जी ओ पंहिंजनि में त असांजो नौजवान शादी करण जे लाइ तयार बाबा साईं जेकॾहिं पोड़े अशी ॾाड़ीअ वारे अबे खे रोआरियई अशे मथे वारी अंबड़ खे रोआरियई या तुआरी शादी त न आहे या कहिड़ी शादी आहे जंहिंमें तुंहिंजो पीउ माउ रोए ओ नौजवानो अबे अम्मा जे इज्जत जो ख्याल रखजो अबे अम्मा जी इज्जत जी पारत तव अल्लाह जो वास्तो तव यार शादी हिक भी थींदई ॿी भी थींदई टी भी थींदई शादियूं चार थींदई अबो वरी न मिलंदई अम्मा जी जल वरी न मिलंदई पोणनि खे ॿियो बि अर्ज़ु कयूं थो ओ वॾड़ो मावा खे ॿियो बि अर्ज़ु कयूं थो वञा पंहिंजे हयातीअ में पंहिंजे न्याणियुनि खे हिसो ॾियूं वञिजो आए मुवारो वाहिद भेण छड़ो ॾियण वारो पासो वठण वारो पासो थोरो हवाई आहे न